अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम लाइव लाइन सां करे तव्हांजो मेज़बान डॉक्टर वाहिद बशमूर हाज़िर आहे। नाज़रीन, तव्हांखे ख़बर आहे प्रोग्राम में असां तव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी ॼाण ॾींदा आहियूं। मुख़्तलिफ़ महिमान डॉक्टर असां सां गॾु हूंदा आहिनि जेके तव्हांखे उन बीमारी बाबति मुकमल ॼाण ॾींदा आहिनि। अॼु जेका असां ॻाल्हि ॿोल कंदासीं उहा नफ़्सियाती बीमारियुनि बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं त इंसान जे ज़हन में जेके नफ़्सियाती बीमारियूं थींदियूं आहिनि उहे थींदियूं छो, उन्हनि जा सबब कहिड़ा आहिनि या कहिड़नि तरीक़नि सां असांजे इंसाननि जे ज़हन ताईं इहे बीमारियूं पहुचनि थियूं। उनजा मुख़्तलिफ़ सोचूं आहिनि। चए थो सोच इंसान जेका उहा समुंड जे लहरनि वांगुरु हलंदी रहनि थियूं, मुसलसल हिकिड़ियूं सोचूं ईंदियूं आहिनि, गुज़रंदियूं वेंदियूं आहिनि ऐं ॿियूं ईंदियूं रहंदियूं आहिनि। जॾहिं उन सोचुनि में को डिस्टर्ब थी वञे, उनजा मुख़्तलिफ़ जेके ज़रिया आहिनि त पोइ ज़हनी मर्ज़ जेके से पैदा थींदा आहिनि, पोइ उनखे असां मुख़्तलिफ़ शिकिलियूं ॾींदासीं त हीउ मस्तु थी वियो आहे या चरियो थी वियो आहे या हिनखे जिन पकड़ियो आहे। मुख़्तलिफ़ जेके से तरीक़नि सां उन्हनि खे ॾिठो वञे थो, पर असां कोशिशि कंदासीं तव्हांखे इहा ॼाण ॾिए त उहे ज़हन जी बीमारियूं आहिनि कहिड़ियूं, उहे थींदियूं छो आहिनि, उन्हनि जा सबब कहिड़ा आहिनि। छा असांजे ज़हन में के क़िस्म जा जरासीम उते पहुची था वञनि या असांजे ज़हन जा जेके न्यूरो ट्रांसमीटर्स आहिनि या जेके केमिकल्स आहिनि उन्हनि में किथे घटि वधाई थी वञे, इन करे ज़हनी मर्ज़ थियनि था। ऐं अक्सर असां नफ़्सियाती या ज़हनी बीमारियुनि खे या जेके साइकेट्री जूं बीमारियूं आहिनि उन्हनि खे असां ॿियनि तशबीहनि ॾे खणी वेंदा आहियूं त इनखे को जादू आहे या इन ते को जिन अची वियो आहे ऐं इन जे करे हिन जो ज़हन जेको उहो कमु नथो करे ऐं मुख़्तलिफ़ चरियापण जूं ॻाल्हियूं थो करे। पर असां तव्हांखे इहा ॼाण ॾींदासीं त हिन जदीद साइंस में इन्हनि ज़हनी बीमारियुनि जो बि इलाजु मौजूदु आहे, इन्हनि जो डायग्नोज़ बि मौजूदु आहे। त उन जूं मुख़्तलिफ़ जेके बीमारियूं आहिनि, डिप्रेशन आहे, उदासी आहे, साइकोसिस आहे या नशे जे करे बि इंसान जो ज़हन जूं कॾहिं कॾहिं बीमारियूं पैदा थींदियूं आहिनि, इहे सभई बीमारियूं उन्हनि जी तव्हांखे ॼाण ॾींदासीं। ऐं इन सिलसिले में अॼु मूंसां गॾु जेको महिमान आहे उहो आहे डॉक्टर जावेद अकबर दर्स, जेके पाण JPMC कराची जिना पोस्ट मेडिकल सेंटर कराची में असिस्टेंट प्रोफेसर आहिनि ऐं डॉक्टर साहिबु जेको सो साइकेट्री जे वार्ड में कमु बि कंदा आहिनि। अहिड़े मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जेके ज़हनी मरीज़नि जा मरीज़ ईंदा आहिनि उन्हनि खे बि ॾिसंदा आहिनि। डॉक्टर साहिब खां इहो ज़रूरु पुछंदासीं त छा जीअं वहम आहे, उदासी आहे, डिप्रेशन आहे, ख़ौफ़ आहे या जेको चरियापण आहे, छा हिन जदीद साइंस में हिननि जो इलाजु मौजूदु आहे? इन्हनि खे असां जिन ॾांहुं या जादू ॾांहुं त खणी न वञूं ऐं अक्सर जॾहिं माण्हू इन तरीक़े सां वेंदा आहिनि त पोइ उन्हनि मरीज़नि जो इलाजु सही न थी सघंदो आहे। तव्हां बि फ़ोन करे डॉक्टर साहिब खां को बि सोचनि जी बीमारी, ज़हन जी बीमारी या नफ़्सियाती कंहिं बि बीमारी जे बारे में या दिमाग़ जी कंहिं बि बीमारी जे बारे में तव्हां डॉक्टर साहिब खां सुवाल पुछी सघो था। पर जॾहिं तव्हां फ़ोन करियो त महिरबानी करे पाण तव्हां पंहिंजे TV जो आवाज़ु घटि रखो त जीअं तव्हांजो आवाज़ु असां ताईं आराम सां पहुची सघे ऐं डॉक्टर साहिबु तव्हांखे उनजो जवाबु ॾिए। अॼु असांजो जेको मौज़ू आहे उहा नफ़्सियाती बीमारियूं। अचो त पंहिंजे महिमान सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू कयूं। डॉक्टर साहिबु वालेकुम सर। डॉक्टर अकबर जी वॾी महिरबानी तव्हां हिते असां वटि आयो। जावेद साहिबु, जॾहिं असां ॻाल्हि करियूं था ज़हन जी त इंसान जूं सोचूं ईअं आहिनि जे समुंड जे लहरनि वांगुरु हमेशह हलंदियूं रहनि, उनखे तव्हां रोके नथा सघो। तव्हां जेकॾहिं भले इबादत बि कयो तॾहिं बि सोचूं तव्हांजूं हलंदियूं रहंदियूं आहिनि, उन में मुख़्तलिफ़ ख़्याल ईंदा रहंदा आहिनि। छा इहे जेके सोचूं आहिनि इहे जॾहिं डिस्टर्ब थियनि या इहे जॾहिं रुकनि तॾहिं ज़हनी मर्ज़ पैदा थींदा आहिनि? ॾिसो साईं, सभिनी खां पहिरीं त तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां मौक़ो ॾिनो अॼु प्रोग्राम ते निहायती अहम टॉपिक ते ॻाल्हाइण जे लाइ। कुझु शयूं बीमारियुनि खां पहिरीं कुझु शयूं सम्झणु तमामु ज़रूरी आहे। उहो इहे आहिनि त कुझु जज़्बात इंसान में नॉर्मली हूंदा आहिनि, जीअं ख़ुशी जो या ग़म जो या ॾुख जो या कावड़ जो, हसद जो। त इहे जज़्बात नॉर्मली बि इंसान में हूंदा आहिनि जेके मुख़्तलिफ़ हालात खां जे करे पोइ इंसानु उहे महसूसु कंदो आहे। उहे बीमारियूं न आहिनि। पर जेकॾहिं इहे ई जज़्बात, इहे ई सोचूं मुस्तक़िल कंहिं मख़सूस अरसे ताईं रहनि ऐं तव्हांजो कमकार मुतासिर थियणु लॻे या तव्हांजे इर्द गिर्द जा माण्हू ॿिया मुतासिर थियणु लॻनि, तव्हांजी पंहिंजी ज़िंदगी मुतासिर थियणु लॻे, पोइ उहो बीमारी जे ज़िमरे में असीं आणींदा आहियूं ऐं उन्हनि जो इलाजु जेको आहे सो ज़रूरी थी पवंदो आहे। इन्हनि में जॾहिं इहे जेके इहे तव्हां ॻाल्हियूं कयूं इहे नॉर्मल बि इंसान खे थी सघनि था, पर कहिड़ियूं वॾियूं वॾियूं बीमारियूं हिन वक़्तु तव्हां वटि अचनि थियूं, कहिड़े क़िस्म जा मरीज़ तव्हां वटि अचनि था? आम जेके असांजे माशरे में जेकॾहिं आम बीमारियुनि खे ॾिठो वञे त नफ़्सियात में जेके आम आहिनि उहे एंग्ज़ाइटी जूं बीमारियूं, जंहिंमें घबराहट, बेचैनी जूं बीमारियूं, जंहिंमें ख़ौफ़ थी वेंदो आहे उहो, जंहिंमें मुख़्तलिफ़ क़िस्म जी अलामतुनि सां माण्हू शुरू कंदो आहे जो दिलि जो धड़कन काफ़ी वधी वई आहे, बेचैनी थियणु शुरू थी वञे, हिकिड़ी जॻह ते वेहण न अचणु या ॿाहिरि बाज़ार में मार्केट में घणी रश में ख़ौफ़ थियणु लॻणु, ऊंधाए खां ख़ौफ़ थियणु लॻणु या बंदि कमरे में जॻह में उनखां ख़ौफ़ थियणु लॻणु, घर खां ॿाहिरि निकिरण खां ख़ौफ़ थियणु लॻनि त जो को मरी वेंदुसि या ॿियो को नुक़सानु थी वेंदो, अहिड़े नमूने जा ख़ौफ़ थियणु लॻनि। इहे घबराहट जूं बीमारियूं हूंदियूं आहिनि। इन्हनि जो परसेंटेज नफ़्सियात जी बीमारियुनि में सभिनी खां वधीक हूंदो आहे। ॿिए नंबर ते जेको आहे सो उदासी ऐं मायूसी जी बीमारियूं, जेके आमतौर ते डिप्रेसिव डिसऑर्डर जेके चइबो आहे, हा डिप्रेसिव डिसऑर्डर जेके चइबो आहे या डिप्रेशन, आम ज़बान में डिप्रेशन चवंदा आहिनि, उन जूं बीमारियूं हूंदियूं आहिनि जंहिंमें उदास इंसान, मायूस, बेज़ारी, कमु करण जो दिलि न चवणु, रोअण जहिड़ी कैफ़ियत हुजणु
अहिड़ा मामला थींदा आहिनि एतिरे हद ताईं जो माण्हू पंहिंजी ज़िंदगी मां बेज़ार थियणु शुरू थी वेंदो आहे ऐं कुझु माण्हू हिन में ख़ुदकुशी जे हद ताईं बि हलिया वेंदा आहिनि। ठीकु आहे, इन खां अलावा इहे ॿ मेन अहम बीमारियूं आहिनि ऐं सुठी ॻाल्हि इहा आहे त इहे ॿई बीमारियूं मुकमल तौर ते क़ाबिले इलाज आहिनि। जेको अक्सर ग़लतफ़हमी हूंदी आहे दिमाग़ में, अक्सर इवन जेके असांजा डॉक्टर हज़रात आहिनि उहे बि सम्झंदा आहिनि त भई हिननि जो इलाजु आहे कोन्हे नफ़्सियाती बीमारियुनि जो, त इहे ॿ बीमारियूं जेके सभिनी खां वधीक कॉमन, सभिनी खां वधीक आम बि आहिनि ऐं इन्हनि ॿिन्हिनि जो जेको आहे सो मुकमल इलाजु मौजूदु आहे जंहिंखां पोइ मुकमल ठीकु थी वेंदी आहे। इन खां अलावा कुझु बीमारियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके साइकोसिस असीं चवंदा आहियूं। साइकोसिस में इंसान पंहिंजी रियलिटी में मौजूदु कोन हूंदो आहे। ईअं खणी चइजे त पंहिंजे पाण सां वेही ॻाल्हियूं करणु शुरू करे छॾींदो आहे, पंहिंजी सफ़ाई सुथराई जो ख़्यालु कोन रखंदो आहे। ॿ माण्हू ॻाल्हाईंदा पिया आहिनि त उन में उनखे ईअं लॻंदो आहे त इहे मुंहिंजे ख़िलाफ़ु ॻाल्हाइनि पिया, मुंहिंजे ख़िलाफ़ु प्लानिंग पिया कनि। इहे साइकोसिस जी बीमारी आहे। हिन में जेका मेन अहम बीमारी हूंदी आहे उहा शिज़ोफ्रेनिया या स्किज़ोफ्रेनिया जेके चइबो आहे, उहा बीमारी जेका आहे उहा उन जंहिंजी परसेंटेज जेकर प्रिवेलेंस ॾिसी वञे त 1% आहे। 100 में तक़रीबन हिकिड़ो माण्हू इन बीमारी में मुतासिर थियल हूंदो आहे। इहा बीमारी थोरो ॾिघे अरसे ताईं हलंदी आहे ऐं हिन जो इलाजु बिल्कुलु उअं ई आहे जीअं ब्लड प्रेशर या शुगर जो इलाजु हलंदो आहे मुस्तक़िल, तीअं हिन जो बि इलाजु बि मुस्तक़िल तौर ते हलंदो रहंदो आहे, त हुन सां माण्हू कंट्रोल में हूंदो आहे। उन खां अलावा ॿियूं बीमारियूं कुझु औरतुनि में जेको आहे सो प्रेगनेंसी या डिलीवरी खां पोइ उन खां पोइ डिप्रेशन थींदो आहे या उन खां पोइ साइकोसिस थींदो आहे, इहा बि नफ़्सियाती बीमारियुनि में शुमारु थींदो आहिनि। उन खां अलावा कुझु नशावर शयुनि जो इस्तेमालु जीअं असां माशरे में थिए थो, जीअं चर्स आहे या हीरोइन आहे, अहिड़े नमूने जूं शयूं इस्तेमालु थींदियूं आहिनि त उन्हनि जे बाद बि नफ़्सियाती अलामतूं ज़ाहिर थियणु शुरू थी वेंदियूं आहिनि, जंहिंमें उदासी बि हूंदी आहे, जंहिंमें इहो साइकोसिस बि, जंहिंमें ख़ुदि कलामी या कावड़ इहे शयूं शुरू थींदियूं आहिनि, त उन जो बि इलाजु नफ़्सियाती बीमारी नफ़्सियात जो डॉक्टर ई कंदो आहे ऐं उनजो इलाजु मौजूदु हूंदो आहे। उन खां अलावा कुझु बीमारियूं मख़सूस सिर्फ़ु ॿारनि जूं हूंदियूं आहिनि, उन्हनि जो उहो हिकिड़ो आई वुड से हिकिड़ो डिटेल ई प्रोग्राम माण्हू उन ते करे त उहो काफ़ी सारी बीमारियूं। कॉलर आहे उनखे हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। किथां पिया ॻाल्हायो बाबा? साईं वरी महिरबानी। डॉक्टर अकबर असां सां गॾु, छा पुछंदो? जी सर, डॉक्टर खां इहो पुछिणो आहे त नफ़्सियाती मरीज़ खां टेंशन घणो थी वञे, डिप्रेशन जे करे बि नफ़्सियाती मरीज़ थी सघे थो या निंड जे करे बि थी सघे थो, इहो पुछिणो डॉक्टर सां। ठीकु आहे, वरी महिरबानी। तव्हां सिंजोरे खां असांखे फ़ोन कई, तव्हांजी वरी महिरबानी। डॉक्टर साहिबु ॿ शयूं ॾाढी ज़बरदस्त, छा टेंशन जे करे बि ज़हनी बीमारी थी या निंड घटि हुजे उनजे करे थी सघे? ॾिसो, नफ़्सियाती बीमारियुनि जी वजह जे बारे में जेको आहे सो हिकिड़ी ग़लतफ़हमी, कुझु ग़लतफ़हमी हिकिड़ी इहा वेठल हूंदी आहे त नफ़्सियाती बीमारी जेका न ज़रूरु जॾहिं को टेंशन हूंदो तॾहिं ई थींदी, इहो ज़रूरी न आहे। बग़ैर टेंशन जे बि नफ़्सियाती बीमारियूं थी सघनि थियूं, टेंशन जे करे वजह बिल्कुलु पॉसिबल आहे। ऐं नंबर ॿी ॻाल्हि, निंड जो ख़राबु थियणु नफ़्सियाती बीमारियुनि, मुख़्तलिफ़ नफ़्सियाती बीमारियुनि जी हिकिड़ी अलामत आहे। उनमें डिप्रेशन में बि निंड जो ख़राबी थियणु शुरू थी वेंदी आहे। निंड कुझु माण्हुनि खे दफ़ा कोन ईंदी आहे, कुझु माण्हुनि खे हद खां वधीक अचणु शुरू थी वेंदी आहे। मुंहिंजो मक़सदु आहे त जेकॾहिं कमकार जे करे, किन मजबूरियुनि जे करे को माण्हू निंड नथो करे त उनजे करे बि ज़हन खे असर पई सघंदा। कुझु बीमारियूं अहिड़ियूं आहिनि जीअं बाइपोलर अफेक्टिव डिसऑर्डर हिकिड़ी बीमारी आहे जंहिंखे जुनून या यासियत जी बीमारी चइबो आहे, उदासी या तेज़ी जी बीमारी चइबो आहे। उन में निंड जे करे ख़राबु थी वञे त जुनून जी कैफ़ियत अचणु शुरू थी वेंदी आहे, जंहिंमें माण्हू ओवर एक्टिव थियणु शुरू थी वेंदो आहे, घणो ॻाल्हाइणु, वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं करणु, अहिड़े नमूने जूं शयूं थियणु शुरू थी वेंदियूं आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु, निंड जो पूरो हुजणु, टाइम ते हुजणु, राति जो टाइम निंड जो ऐं ॾींहं जे टाइम कम जो, उन जे हिसाब सां। डॉक्टर साहिबु, तव्हां अञा त काफ़ी बीमारियुनि जे ॿारनि जो बि तव्हां ज़िक्र कयो, अहिड़े तरीक़े सां ॿियूं बीमारियूं, पर मां ईंदे एंज़ाइटी थी, ख़ौफ़ से एंज़ाइटी जो थियणु, एंज़ाइटी जा जेके मरीज़ आहिनि उन जा कहिड़ा सबब आहिनि? पर हिकिड़ो कॉलर पहिरीं उनखे शामिलु कयूं था। हेलो अस्सलाम वालेकुम। साईं केरु था ॻाल्हायो, किथां मुंहिंजा भाउ? वरी महिरबानी। छा पुछंदो डॉक्टर जावेद अकबर खां? बिल्कुलु तव्हांखे जवाबु ॾींदो, वरी महिरबानी। ॾाढो ज़बरदस्त तव्हां सवालु पुछियो, वरी महिरबानी। तव्हां असांखे फ़ोन कई। डॉक्टर साहिबु, इहा ई ॻाल्हि जीअं तव्हां चयो त कुझु माण्हुनि में इहो हूंदो त ख़ौफ़ थींदो आहे, ॿार वेंदुसि अलाए मां मरी न वञा, कुझु माण्हू पाण सां गॾु वठी ईंदो आहे। त इन बीमारी खे छा तव्हां कीअं नफ़्सियाती बीमारी जे ज़िम्मे में शामिलु कंदो? जी, इहा बि नफ़्सियाती बीमारी ई इहा आहे, हिकिड़े क़िस्म जी बिल्कुलु एंज़ाइटी डिसऑर्डर जी हिकिड़ी बीमारी आहे। उन बीमारी में मख़सूस ईअं ई थींदो आहे जो इंसान जेको आहे सो अकेलो कुझु कमु करे कोन सघंदो आहे।
जेको कमु पहिरीं ॾाढे आराम सां मज़े सां करे वठंदो हाणे उहो कमु उन खां मुश्किल थी लॻंदो आहे ऐं ॿाहिरि वञणु इवन एतिरे हद ताईं जी पंहिंजे घर जे ॿाहिरि वञण बि ॾाढो ॾुखियो थी वेंदो आहे ऐं काफ़ी हद ताईं इंसानु महदूद थी वेंदो आहे पंहिंजे घर जे हद ताईं त ॿाहिरि कोन वेंदुसि ॿाहिरि निकिरंदुसि त मरी वेंदुसि हितां हीउ अचे पियो हितां हू अचे पियो अहिड़े नमूने जा ख़ौफ़ ऐं वसवसा ॿिन्ही ॿारनि ते जेके असांजा माण्हू ईंदा आहिनि पाण सां गॾु माण्हू वठी ईंदा आहिनि उन्हनि खे बि अहिड़े क़िस्म जी बीमारी बिल्कुलु 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 डिप्रेशन खां को बि बचियल न आहे ॿार नंढे में नंढो ॿारु छो न हुजे ऐं वॾे खां वॾो अच्छा एंज़ाइटी छो थींदी आहे इन जेके ख़ासि सबब आहिनि ख़ौफ़ असबाब जेके आहिनि से ईअं खणी चइजे त कुझु जेके आहिनि से केमिकल दिमाग़ जा हूंदा आहिनि उनजे ख़राबु थियण जे करे उनजो बैलेंस आउट थियण जे करे बि थींदो आहे नंबर हिकिड़ी ॻाल्हि ॿियो माशरती कुझु परेशानियूं हूंदियूं आहिनि उनजे करे माशी परेशानियूं हूंदियूं आहिनि उनजे करे बि इहे मामला थी सघनि था टियों जेकॾहिं ख़ानदान में कंहिंखे जेकॾहिं अहिड़े नमूने जी का बीमारी अॻु में मौजूदु आहे उनजे करे बि इहो थी सघे थो चोथों कुझु माण्हुनि खे एक्सीडेंट खां पोइ या शदीद को एक्सीडेंट थींदो आहे जंहिंमें बेहोशी वग़ैरह थी वेंदी आहे उनखां पोइ बि घबराहट बेचैनी अहिड़े नमूने जा ख़्यालात अचणु शुरू थी वेंदा आहिनि या को हादसो अहिड़ो ॾिसंदा आहिनि उनखां पोइ उन ई जॻह तां गुज़रण खां ख़ौफ़ थियणु शुरू थी वेंदो आहे हिकिड़ो जेको वाक़ियो ख़तरनाक कंहिं माण्हू ॾिठो आहे बज़ाते ख़ुदि जंहिंखे PTSD खणी चवंदा आहियूं जेको पोस्ट ट्रॉमेटिक स्ट्रेस डिसऑर्डर पोइ उन ई जाइ तां वञणु महिल वरी वापसि खां ख़ौफ़ या उहो ई हादसो वरी वापसि खां यादि अचणु शुरू थी वञणु इहो बि एंग्ज़ाइटी डिसऑर्डर्स जी ई हिकिड़े क़िस्म जी बीमारी आहे त इहे मुख़्तलिफ़ बीमारियूं आहिनि जेके एंग्ज़ाइटी डिसऑर्डर्स जे ई पूरे सर्कल में उन डोमेन में इहे सभु बीमारियूं शामिल हूंदियूं आहिनि सभु शामिल हूंदियूं अच्छा ॿ शयूं आहिनि छा इंसान जा जेके असांजा न्यूरो ट्रांसमीटर्स आहिनि जंहिंमें सेरोटोनिन आहे या नॉन सेरोटोनिन जेके केमिकल्स आहिनि उन्हनि जे घटि वधाई जे करे एंज़ाइटी थींदी आहे या जेके असांजे मुआशिरे जो हालात आहिनि जेका असांजो सर्कल आहे उन में ॾुख आहिनि नाकामियूं आहिनि तकलीफ़ूं आहिनि परेशानियूं आहिनि उन्हनि खे असांजो ज़हन क़बूल नथो करे उनजे करे इंसानु ख़ौफ़ में थो ॾिसो सर इहे ॿई शयूं आहिनि ॾिसो कंहिं बि हिकिड़ी शइ खे तव्हां पाण नथा चई सघूं त सिर्फ़ु इहो इन जे करे थी सघे थो हिकिड़ी शइ जे बि करे थी सघे थो मुख़्तलिफ़ वजूहात जे करे बि इहा शइ थी सघे थी त सिर्फ़ु हादसे जे करे न पर हादसो बि पंहिंजे अंदरि जेको आहे सो हिकिड़ो वॾो सबबु थी सघे थो पर उन खां अलावा बि जेकॾहिं हालात आहिनि जीन्स आहिनि न्यूरो ट्रांसमीटर्स आहिनि सभु शयूं मिली करे बि असरअंदाज़ थी सघनि थियूं उनजे करे ई मुख़्तलिफ़ क़िस्म जूं मतिलबु केमिकल जे घटि वधि हुजनि तॾहिं बि ख़ौफ़ एंज़ाइटी थी सघे थी बिल्कुलु ऐं मुसलसल नाकामियूं बि इन जो सबबु उनजे करे बि बिल्कुलु ऐं उन कैफ़ियत मां माण्हू निकिरी न सघे एंज़ाइटी जो ख़ासि रीज़न या सबबु अञा न सिर्फ़ु पर्टिकुलर जे मख़सूस जेकॾहिं माण्हू चए त हीउ सिर्फ़ु हिन जे करे ई आहे ईअं न आहे ईअं न आहे को बि रीज़न थी सघे थो अच्छा जेको डिप्रेशन आहे उहो छो थींदो आहे डिप्रेशन नाकामी जे करे न डिप्रेशन जो बि उहो ई इन ई तरीक़े सां डिप्रेशन जी रीज़न्स आहिनि जीअं एंग्ज़ाइटी जो हुयूं त कुझु जेनेटिक्स आहे जेनेटिक्स या मतिलबु ख़ानदानी मौरूसी जेकॾहिं कंहिंखे डिप्रेशन या उदासी जी बीमारी आहे त उनजे करे ऐं कुझु जेको आहे सो सोशल या कुझु इंसान जी पंहिंजी शख़्सियत इंसान जी पंहिंजी शख़्सियत जे करे बि उदासी या मायूसी थी सघे थी कॉलर उनखे शामिल कयो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम सर कहिड़ा हाल ठीकु आहियो महिरबानियूं अदा केरु था ॻाल्हायो किथां सर मां डॉक्टर मोहम्मद अली थो ॻाल्हायां सखर मां वॾी महिरबानियूं डॉक्टर मोहम्मद अली तव्हां असांखे फ़ोन कई डॉक्टर जावेद असां सां गॾु छा पुछंदो सर डॉक्टर जावेद साहब खां मां पुछंदुमि त सर मूंखे थोरो 2013 में थोरो ईअं फील थियो डिप्रेशन जे हवाले सां कुझु ॻाल्हियूं हुयूं जी त उन हिसाब सां डिप्रेशन जो मां पेशेंट थी वियो हुयुमि जी त उन खां पोइ जेको आहे मां 6-7 महीना हिकु साइकेट्रिक डॉक्टर आहे हुन सां राब्तो कयो उन खां पोइ 6-7 महीना जेको आहे मुंहिंजो ट्रीटमेंट हलियो जी उन खां पोइ उनखे मां वरी विड्रॉ करे छॾियो ख़तमु करे छॾियो मां ट्रीटमेंट त मां कुझु सही थी वियो वरी उन खां पोइ जेको आहे 2015 में रिसेंटली वरी हाणे जेको आहे जनवरी में जेको आहे मूंखे ईअं फील थियणु लॻो जीअं थींदो आहे डिप्रेशन जे हवाले सां का बि ॻाल्हि नथी वणे ऐं उन खां अलावा कंहिंसां बि ॻाल्हायां त कीअं ॻाल्हायां त उन खां पोइ वरी डॉक्टर सां सेम डॉक्टर सां ई मां रुजू कयो त उन डॉक्टर वरी मूंखे साॻियूं ई मेडिसन ॾिनियूं आहिनि त डॉक्टर सां मूंखे इहो पुछिणो आहे त इन जो केतिरो टाइम आहे इहो कॾहिं ख़तमु थींदो जेको मिसाल इहो सिलसिलो हाणे सही थी वियो आहे बहितर थी वियो आहे पर इहो सिलसिलो कॾहिं ख़तमु थींदो केसि ताईं मूंखे इहो माना ट्रीटमेंट वठणु खपे ऐं ईअं छो थियो जॾहिं 2013 खां पोइ वरी 2015 हिकु साल गैप पियो त ईअं माना मूंखे छो जेको आहे डॉक्टर मोहम्मद ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई त रिकरेंस छो थियो तव्हां पाण डॉक्टर हिन ॻाल्हि खे सम्झो था वरी महिरबानी तव्हां फ़ोन कई डॉक्टर साहिब खां जवाबु वठूं था तव्हां ॿुधो वरी महिरबानी ऐं डॉक्टर मोहम्मद अली जो सुवालु ॾाढो ज़बरदस्त हो त डिप्रेशन में हुयो ऐं उनखां पोइ उन इलाजु करायो पर जॾहिं वरी सुवाल खां पोइ उहो रिकरेंस छो थियो वरी ॿीहर उनखे डिप्रेशन थियणु शुरू थियो आहे ऐं सेम दवाउनि छा करे ॾिसो डॉक्टर साहिब जा 2 सवाल आहिनि इन में सभिनी खां पहिरीं जेका सम्झण जी ॻाल्हि आहे उहा इहा आहे त डिप्रेशन बि ॿियनि बीमारियुनि वांगुरु हिकिड़ी बीमारी आहे
हाँ वो ठीक तो है डॉक्टर समझे हाणे इन बीमारी इहा ज़रूरी न आहे त हिकिड़ो दफ़ो जी ट्रीट थी वई त वरी अॻे हाणे कॾहिं बि कोन माने थींदी, recurrence इहो आहे न, ज़रूरी न आहे, ॿीहर थी सघे थो। रिकरेंस थी सघे ठीकु थो, आहे, हिकु ठीकु त आहे, इहो, हिकिड़ी हा। ॻाल्हि इहा। पर रिकरेंस में दवा जो डोज़ ऐं दवा जो ड्यूरेशन में फ़र्क़ु अची वेंदो, थोरो वधी वेंदो, सही। ठीकु आहे, इहा ॻाल्हि सम्झण जी आहे। नंबर ॿी ॻाल्हि जेका आहे सा छो थियो उनजो रीज़न जेको आहे सा कुझु जीअं तव्हांखे ॿुधायो त हा थी सघे थो हालात का उनजी वजह थी वञनि, नंबर 1, नंबर 2 उन साईं जिन जी पंहिंजी हर कंहिंजी इंसान जी पर्सनैलिटी जेका हूंदी आहे, Personality त तव्हां ॻाल्हायो, पंहिंजी स्ट्रेस खे ज़ाती, हा। कीअं कोप करे थो, सही। स्ट्रेस जो मुक़ाबिलो कहिड़े नमूने सां माण्हू करे थो, उनजी बि हिकिड़ी उहा वॾी वजह थी सघे थी, ऐं हिकु टियों आहे त बग़ैर कंहिं वजह जे बि थी सघे थो। ठीकु आहे, जी हाँ। डॉक्टर साहब खे छा मशवरो ॾींदो हाणे? डॉक्टर साहब खे मशवरो बिल्कुलु आउं त इहो ॾींदुसि जंहिं डॉक्टर साहब खां पहिरीं रुजू कनि पिया उन्हनि उन सां डॉक्टर बि साहब दवाऊं सां ॾींदियूं, रुजू कनि हा, ऐं हा। उन सां फॉलोअप ज़रूरु रखनि, पाण दवा बंदि न कनि, फॉलोअप डॉक्टर साहब सां जेको साइकेट्रिस्ट आहे उन सां फॉलोअप रखनि त इंशाल्लाह ताला इंशाल्लाह इनखे ठीक मां थी ॿाहिरि वेंदो, काई निकिरी वेंदा, डिप्रेशन जी बिल्कुलु ॻाल्हि काई कान्हे। ॻाल्हि न डॉक्टर आहे, साहब को बिल्कुलु। ॿियो बि कॉलर असां सां गॾु। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भाई, किस तरह खुश आहियो? महिरबानियूं। किथां पिया ॻाल्हायो भाउ? भाई मां हैदराबाद कोटली मां ॻाल्हायां। वॾी महिरबानी डॉक्टर जावेद असां सां गॾु। छा पुछंदो? पुछो, सवाल पुछो। अॼु इहो मुंहिंजी बंदी आहे मुंहिंजी 11 साल जी। जी जी। उहा जी माना हर जगह की मतलब ये साईं मतलब पूछी दे पीर रखत में था पर हींअर को नहीं वही काम रहा बस माना जेकी के मरो तो जेकी जो तो जे पर इहो छो जो मूंखे वो करी यानी मूंखे माना 12 साल पहिरीं जो हो अञा आहे त थोरो आहे न उमिरि घणी अथव? 8 साल? 11 साल। इन उम्र में 11 साल? 11 साल ठीकु आहे, मतिलबु हर वक़्तु तव्हां ज़हनी तौर ते परेशान थी रहे? मतलब परेशान जी का ॻाल्हि थी है कि 3-4 साल खां यार। अच्छा, इहो नंढे हूंदे खां कयो त हाणे थियो अथसि? जी हाणे थियो अथसि या काफ़ी अरसो थियो? अञा मतलब अञा असल में के साथ प्रोग्राम करिए थी मिले। ठीकु आहे। स्कूल वेंदी? दवा किथां पिया वठो तव्हां, कंहिं डॉक्टर वटां? सही दवा को मां तो दवा को अच्छा, कंहिं डॉक्टर ॾे कोन विया आहे? स्कूल वञे थी नंढी? स्कूल वञे थी मां चला स्कूल अच्छा, अञा कंहिं डॉक्टर ॾे न विया आहियो? ठीकु आहे, तव्हांखे जवाबु ॾिनो, वॾी महिरबानी तव्हां असांखे फ़ोन कई। डॉक्टर साहब ॾिसो सर, हिकिड़ी ॻाल्हि इन में ॿारनि जे लाइ इलाजु बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे वॾनि जे इलाज खां। हा। ॿारनि जो जॾहिं बि डिप्रेशन जी अहिड़ी अलामत सां ॿार कॾहिं बि ईंदा आहिनि डॉक्टर वटि त सभिनी खां पहिरीं असां इहो ॾिसंदा आहियूं त इन जो रीज़न्स उमूमन जेको आहे सो वालदेन में ई ऐं घर जे माहौल में ई मिलंदो कोन आहे, का उनखे उनजे में का शइ उन में वणंदी न हूंदी मिलंदो आहे। उन्हनि खे, बिल्कुलु सही नंबर हिकिड़ी ॻाल्हि त पहिरीं असीं इहो एक्सक्लूड कंदा आहियूं त छा उन में मामले में ई उते ई घर में को प्रॉब्लम त कोन्हे, नंबर हिकिड़ी ॻाल्हि जंहिंजो ॿार सिर्फ़ु इन डिप्रेशन जी शिकिल में इज़हार पियो करे। सही आहे। ऐं ॿिए नंबर ते हूंदो आहे त इन जो प्रॉपर इवेल्यूएशन खां पोइ इन जो प्रॉपर इलाज शुरू थियणु, ऐं इलाज इन जो नफ़्सियात में बिल्कुलु मौजूदु आहे नंढनि ॿारनि जो। पर इहो छाकाणि त जीअं तव्हांखे चयो त नफ़्सियात जी बीमारियूं अञा असांजे माशरे इन खे एतिरो एक्सेप्ट कोन कयो आहे, हा, बिल्कुलु इन जे करे। ऐं ॿियो त न्याणी ज़ात आहे त उन में नफ़्सियात जे डॉक्टर वटि वठी वञण बि हिकिड़ो माण्हू जेको आहे सो स्टिग्मा आहे त कीअं वठी वञा, सुभाणे हीअं थींदो हू थींदो, मुख़्तलिफ़ क़िस्म जा सवालनि खे जवाबु ॾियणो पवंदो। बिल्कुलु वेझो जेको हैदराबाद में जेको माहिर नफ़्सियात आहिनि उन में उन्हनि सां राब्तो कनि त इंशाल्लाह ताला काफ़ी फ़र्क़ु थी वेंदो, काफ़ी बहितरीनु फ़ाइदो थी सघे। डॉक्टर साहब तव्हां ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे, वक़्तु हिकिड़े नंढे वक़्त जो नाज़रीन वठो था हिकिड़ो नंढो वक़्तु। वेलकम बैक नाज़रीन। अचो पंहिंजी ॻाल्हि जो सिलसिलो ॿीहर डॉक्टर जावेद अकबर दर सां शुरू करियूं। अॼु असां नफ़्सियाती बीमारियुनि ते ॻाल्हाए रहिया आहियूं। तव्हां फ़ोन करे डॉक्टर साहब को सवाल पुछी सघो था ऐं ज़हनी जेको असांजी सोचो न उनजी मुख़्तलिफ़ बीमारी थी सघंदियूं। डॉक्टर साहब खां सवाल पुछो ऐं त डॉक्टर साहब तव्हांखे हुनजो जवाबु ॾींदो। डॉक्टर साहब, वक़्त सां पहिरीं ॻाल्हि बि हली त इंसान जी पंहिंजी हिकिड़ी शख़्सियत हूंदी आहे। छा मज़बूत असाबनि जा माण्हू जेके आहिनि उहे नफ़्सियाती मरीज़ में घटि मुब्तला थींदा आहिनि? इहो को अहिड़ी ॻाल्हि बि आहे? जी बिल्कुलु सर, जंहिं माण्हू में डिटरेंस वधीक हूंदो आहे ऐं जंहिं माण्हू में उन हर माण्हू जी जेका आहे सा शख़्सियत जॾहिं ठहंदी पई आहे उन में उनजे माशरे जो, उनजे वालदेन जो, उनजो निहायत अहम रोल हूंदो आहे त उहो कहिड़े माहौल मां परवरिश पाए एतिरी वॾी उमिरि ताईं पहुतो आहे, उनजी शख़्सियत केतिरी मज़बूत आहे, कहिड़े नमूने जी आहे। हिकिड़ी जामा शख़्सियत जो मालिक जेको माण्हू हूंदो आहे उहो जो मुक़ाबिलो करे सघंदो आहे आराम सां डिप्रेशन जो या कंहिं बि क़िस्म जे हालात जो। उन जे बरक्स जेकॾहिं ॿिए मुख़्तलिफ़ क़िस्म जा माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेकॾहिं कुझु अहिड़ी शख़्सियत जा हूंदा आहिनि जेके शकी मिज़ाज क़िस्म जा माण्हू हूंदा आहिनि, इहा बि शख़्सियत जो हिकिड़ो क़िस्म आहे जेके पैरानॉइड पर्सनैलिटी जो माण्हू चइबो आहे। कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके डिपेंडेंट हूंदा आहिनि, को बि फ़ैसिलो पाण कोन करे सघंदा आहिनि, हर फ़ैसिले में ॿिए खां पुछणु त हीअ कीअं आहे, हीअ कीअं थींदो, उहो हीअ डिपेंडेंट पर्सनैलिटी जे ट्रेट जा माण्हू हूंदा आहिनि। कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके ऑब्सेसिव कंपल्सिव पर्सनैलिटी जंहिंजी हूंदी आहे, जेके हर ॻाल्हि में वहम
वसवसो थींदो आहे त ही जेको कया न कया हालत छा ही आहे कीअं आहे, ही करियां न करियां, सफ़ाई जो ख़्यालु, नुक़सान थो थिए, फ़ाइदो थो थिए, इन नमूने जी शख़्सियत हूंदा आहिनि। कुझु घबराहट एंशियस पर्सनैलिटी जो, त शख़्सियत जा मसइला अलॻि हूंदा आहिनि जेके यको इंसान जी शख़्सियत जेसिताईं माण्हू जीअरो आहे तेसिताईं हलंदा रहंदा आहिनि, उहो सिर्फ़ु दवाउनि सां ऐं साइकोथेरेपी सां कंट्रोल में ईंदा आहिनि। अच्छा, सब्र जेकॾहिं सब्र जेकॾहिं हुजे माण्हुनि में, बेसब्री घटि हुजे त नफ़सियाती बीमारियुनि खां बची सघिजे थो? बिल्कुलु सर, बिल्कुलु। सब्र ऐं फेथ, ईमान, यकीन, उन जे करे, सब्र जे करे, प्लस असांजा जेके सोसाइटी जा जेके नॉर्म्स आहिनि जेके असीं भुलिजी करे सिर्फ़ु मटीरियलिस्टिक या मादी शयुनि जे पोयां असीं जेको भॼणु शुरू करे छॾींदा आहियूं, उहा बि हिकिड़ी मेन, छाकाणि त छा जेकॾहिं ॾिसिजे त माण्हू सॼो इहो ॾिसंदो पियो त ख़ुशी कंहिं मां मिले थी, त ख़ुशी जेकॾहिं सिर्फ़ु मादी शयुनि मां या पैसे मां जेकॾहिं मुमकिन हुजे हा त सभु पैसे वारा सभु ख़ुशि हुजनि हा, ठीकु आहे। त इहो ई असांखे ॾिसणो आहे त असीं एतिरो सॼो जेको डुड़ंदा वञूं पिया इन्हनि शयुनि जे पोयां, त इहो इन जो को एंड आहे या न आहे, उहे ई वजह थियनि थियूं पोइ मुख़्तलिफ़ क़िस्म जूं बीमारियुनि जो, नफ़सियाती बीमारियुनि जो, नफ़सियाती तनाव, डिप्रेशन ऐं ॿियनि क़िस्म जी एंग्ज़ाइटी इन्हनि बीमारियुनि जो। अच्छा, उहा बि हिकिड़ी मेन वजह, उनजी वजह इहा बि थी सघनि थियूं। अच्छा डॉक्टर साहब, जेकॾहिं थोरो बीमारियुनि ते त अचूं था, अना परस्ती या ज़िद, इन्हनि ॿिन्ही खे जेकॾहिं मिलाइजे, हिकिड़ो कॉलर पहिरीं उनखे शामिल कयो। हेलो, अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। मैडम पुछो है, मुंहिंजे घर वारी जी तबियत थोड़ी दिमाग जी सही नथी थिए, राति जो निंड बि नथी अचे जी, ॿियो छा तबियत में बेचैनी अथसि। अच्छा, कमु छा कंदो आहे भेण? ठेकेदारी कमु तो उनखे थोरो उनमें ख़तम थी वियो आहे, बिल्कुलु कारोबार वग़ैरह ख़तम थी वियो। इन जे करे ठीकु आहे, कॾहिं खां करे थोरो हाणे मसइला थी विया अथसि, पर हाणे जेको उनखे 2-3 साल थी विया आहिनि, पर उनजे दिमाग़ मां उहा ॻाल्हि नथी निकिरे। उहा ॻाल्हि नथी निकिरे। ॿियो को कमकार करे थो या न बसि न कुझु बि न, घर में वेठो आहे। वरी उनखां पहिरीं पोइ पित्ते में ख़राबी थी, उनजी ऑपरेशन थी। कंहिं डॉक्टर वटि वियो भेण? तव्हां कंहिं डॉक्टर वटि वियो? दिमाग़ जे डॉक्टर खे कोन ॾेखारियो। कंहिं नफ़सियाती डॉक्टर खे कोन? किथां पिया ॻाल्हायो भेण? न ॾेखारण जी वजह किथां पिया ॻाल्हायो तव्हां? असां जामशोरी मां। ठीकु आहे। ऐं कंहिं डॉक्टर खे अञा न ॾेखारियो अथव? न ॾेखारण जी वजह कहिड़ी आहे? छो डॉक्टर ॾे छो न विया? इलाजु करायो आहे न? इलाज डॉक्टर को ॾेखारणु चाहिए जो सही आहे, बसि राति जो निंड कोन थी अचे, हर ॻाल्हि में वहम, बेचैनी। तव्हां दवा का बि न वरितई अञा ताईं? ठीकु आहे, तव्हांखे जवाबु ॾींदा। गोरियूं खाए थो। ठीकु आहे डॉक्टर साहिबु, पुछूं था तव्हांजो जवाबु। वॾी महिरबानी, तव्हां असांखे फ़ोन कई, वॾी महिरबानी। जामशोर खां भेण पे ॻाल्हायो, उनजो सबबु बि उन ॿुधायो त जेको कारोबार हो उहो ख़तमु थी वियो, या कहिड़ा बि सबब थी सघनि था, त हाणे उनजी निंड नथी अचे, परेशानी आहे, इलाज बि न करायो अथनि। तव्हां छा मशवरो ॾींदो? ॾिसो, इन में ज़रूरी शइ इहा आहे त अक्सर जेको आहे सो असीं इन शइ उहो जीअं पहिरीं तव्हांखे ॻाल्हि कयो त नफ़सियात जे डॉक्टर वटि वञण खां ई कीबाईंदा आहियूं त जीअं ईज़ी एक्सेस दवा का मिली वञे, निंड जी दवा मिली वञे, उन सां मामिलो हल थी वञे, पर जेकॾहिं उहो मुमकिन न आहे, मलेरिया जो इलाजु सिर्फ़ु पैराडॉल सां खाई करे तव्हां मुमकिन करे नथा सघो, ठीकु आहे। तीअं ई हिननि साईं जिन खे बि इलाजु माहिर नफ़सियात वटि वञिणो पवंदो। उन ख़ासि तौर ते डिप्रेशन में थींदो ई आहे जो इंसान खे पंहिंजो अॻिते अचण वारो टाइम बिल्कुलु ऊंधाओ नज़र ईंदो आहे, ऐं सिर्फ़ु दिमाग़ु पुराणियूं पोयूं माज़ी जो जेके ग़लतियूं आहिनि उन्हनि ते ई हलंदो पियो आहे, त न मूंखां कोन थी सघंदो, सभु ख़तमु आहे, कुझु कोन थी सघंदो, हर उन ई माज़ी ते ई इंसान जेको आहे सो। न त हिनखे छा करणो वञे के नफ़सियाती माहिर वटि? जी, पहिरीं फ़ुर्सत में सभिनी खां पहिरीं त माहिर नफ़सियात सां रुजू कनि, त जीअं उन्हनि खे ॾिसनि त इहा बीमारी जी शिदत केतिरे हद ताईं आहे, मामूली आहे, शदीद आहे, कहिड़े शिदत नमूने सां, पोइ उन हिसाब सां उन इलाजु उन हिसाब सां। हाणे ॿी ॻाल्हि हिनखे ई वधाए थो, जेकॾहिं जीअं हिननि खे ठेकेदार हुआ या जेको बि कारोबार हुन में नुक़सानु थियो, अहिड़ा खोड़ सारनि ॿियनि माण्हुनि खे नुक़सानु, जेकॾहिं कंहिंखे एॾो वॾो नुक़सानु थी वञे त उहो इन डिप्रेशन मां, उन नुक़सान मां निकिरी करे ॿीहर नई ज़िंदगी कीअं शुरू करे? डॉक्टर साहिबु तव्हां कीअं ॿुधाईंदो? ॾिसो, छा करणु घुरिजे? डिप्रेशन जो इलाजु हुनजो नुक़सान जी भरपाई त कोन थो करे सघे, सही आहे, ठीकु आहे, उहो जो नुक़सान नई ज़िंदगी त शुरू करणी आहे न। मेन डिप्रेशन जो इलाजु करण जो मक़सदु इहो आहे त अॻिते जे लाइ सोचे सघे, वरी अॻिते जे लाइ पूरी उम्मीद रहे, वरी अॻिते कोशिशि करे, उते बीह न रहे, इन लाइ कामयाब थी सघे। बिल्कुलु बिल्कुलु उन जे लाइ हिकिड़ो ॿियो बि कॉलर आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, साईं ख़ुशि आहियो? वॾी महिरबानी। वॾा केरु था ॻाल्हायो, किथां? साईं मां अमजद अली सियाल थो ॻाल्हायां, थारूशाह मां। वॾी महिरबानी अमजद अली। डॉक्टर जावेद असां सां गॾु, छा पुछंदो? जी जी साईं, अर्ज़ु हिकिड़ो असांजो इहो त तक़रीबन मूंखे काफ़ी टाइम खां वठी राति जो तक़रीबन मुतमईनी वारी निंड नथी अचे। अच्छा। जंहिंमां मां मुतमईन थी उथी पंहिंजी ड्यूटीअ ते, मां टीचर आहियां बेसिकल। जी जी। पोइ सर मां हिकिड़े नफ़सियात वारे डॉक्टर ते वियोमि सखर, पोइ उन मूंखे किलोन फर्नल टेबलेट 10 मिलीग्राम जी ऐं एनेक्सिस जी ॾी हुई। उन मां को फ़ाइदो थियो तव्हांखे? हा सर, उन मां मूंखे ज़बरदस्त सुठी रिज़ल्ट मिली, मूंखे सुठो फ़ाइदो मिलियो। उन सां मूंखे ताक़त वारो सीरप बि ॾिनई,
मूंखे चई 15 ॾींहं खाइजो, 15 ॾींहंनि खां पोइ वरी तव्हां मूंसां ॻाल्हाइजो। जी ठीकु आहे सर, 15 ॾींहं मूं खाधा, वरी हुन खां पोइ वरी 15 ॾींहं ॿियो रखी। बहरहाल अहिड़े तरीक़े सां मां कंटिन्यू कंदो रहियुमि। ठीकु आहे सर, पर पोइ इहो मूंखे थोरो वहम थियो त मां इन शइ जो आदी न थी वञा। ठीकु आहे, त हाणे तव्हां पुछणु छा था चाहियो त आदी न थियां? पुछणु सिर्फ़ु इहो थो चाहियां त मां इनखे कंटिन्यू छा बाक़ी अञा करे सघां थो। तक़रीबन मां इनखे 6 महीना खाई चुको आहियां। यकीन कंदो? ॿी का तकलीफ़ त कान्हे अमजद अली? न सर, ॿी का तकलीफ़ कान्हे। ठीकु आहे, इहो ई सुवाल आहे तव्हांखे, इन जो जवाबु ॾियूं था। वॾी महिरबानी तव्हां असांखे फ़ोन कई। इहा ॾाढो ज़बरदस्त असांजे माशरे जे मिज़ाज मुताबिक़ ऐं जेको सो सुवालु कयो आहे। अमजद अली टीचर बि आहे त जॾहिं का साइकोलॉजी जी आहे, उनखे निंड न आई, का प्रॉब्लम थी, त हू चए थो हाणे 6 महीना त थी विया आहिनि, छा इहा मां आदी त न थी वेंदुसि? इन वहम खे कीअं ख़तमु कजे डॉक्टर साहब? ॾिसो, डिप्रेशन जी जेका दवा या डिप्रेशन जो जेको इलाजु हलंदो आहे, उहो पहिरियों दफ़ो जेकर कंहिंखे डिप्रेशन थियो आहे त डिप्रेशन जूं अलामतूं ठीकु थियण खां पोइ 6 खां 8 महीननि ताईं उनजो इलाजु हलंदो आहे। ठीकु आहे, त जीअं मैक्सिमम तौर ते उनखे ख़तमु कयो वञे, अॻियां वरी वापसि खां ठीक थी वियो, पर हाणे मसइलो आहे त आदी न थिया। आदी न थियण जो इहो आहे त हिननि जो जेको डॉक्टर साहब आहे, जेको साइकेट्रिस्ट आहे, उन सां राब्ते में रहंदो त जीअं ई हिननि जो डिप्रेशन मुकमल तौर ते ठीकु थी वेंदो ऐं दवाउनि जो टाइम पूरो थी वेंदो, त उन खां पोइ हिकिड़ो स्टेप बाय स्टेप हिन जो पैटर्न हूंदो आहे। उन हिसाब सां आहिस्ते आहिस्ते करे सभु दवाऊं बिल्कुलु ख़तमु थी वेंदियूं आहिनि। हर असीं जेको आहे सो इहो चवणु चाहियां थो त जेके बि बीमारियुनि जो इलाजु डिघो हलंदो आहे, उन में इहे अहिड़ियूं ॻणतियूं ईंदियूं आहिनि माण्हुनि खे, त जेको आहे सो अहिड़ा ख़ौफ़ थींदा आहिनि त बीमारी अहिड़ी का परेशानी जी ॻाल्हि कान्हे। डिप्रेशन जी दवा साल जेकॾहिं दवा खाइजे त वरी आहिस्ते आहिस्ते उनखे घटाए सघे, बिल्कुलु ख़तमु करे सघे। मतिलबु इहा का आदी थियण जी बिल्कुलु का ख़ौफ़ न करणु घुरिजे, पर दवा ज़रूरु वठणु घुरिजे। अमजद अली, तव्हां डॉक्टर साहब जो जवाबु ॾिनो, ॾाढी ज़बरदस्त डॉक्टर साहब ॻाल्हि कई त जेकॾहिं कुझु बीमारियूं वाक़ई डिघियूं हूंदियूं आहिनि, पर जीअं शुगर ऐं ब्लड प्रेशर जी असां ॻाल्हि करियूं त उहे सॼी ज़िंदगी उन जी दवाऊं खाइबियूं। त जेके नफ़्सियाती मर्ज़नि जूं जेके बीमारियूं आहिनि, उन्हनि जो कॾहिं कॾहिं डिघो इलाज बि थींदो आहे, साल 2 साल। त जेकॾहिं तव्हां उनखे आहिस्ते आहिस्ते पंहिंजे डॉक्टर सां मशवरो करे घटाए सघो था, ऐं इन जो आदी थियण जो कोई अहिड़ी वहम जी ॻाल्हि न आहे, ऐं इन मां तव्हां जान बि छॾाए सघो था ऐं बहितर तव्हांजी तबियत बहितर थिए, इहा त वॾी ॻाल्हि आहे। त असां हिकिड़ो ॿियो बि कॉलर आहे असां सां। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर, मां अब्बासी थो अर्ज़ु कयां सक्कर खां। वॾी महिरबानी, अब्बास साहब नालो ॿुधाईंदो? सर, मुंहिंजो नालो आहे अब्दुल फताह अब्बासी। वॾी महिरबानी अब्दुल फताह। डॉक्टर जावेद असां सां गॾु आहे, छा पुछंदो? थैंक यू सर। मुंहिंजो नंढो आहे सर, तक़रीबन 22-23 साल एज आहे, उहो आहे पार्शियल सीज़र में आहे जी। टेग्राल ते फ्राम द बिगनिंग हले पियो, इन वक़्तु हुनजी 9 टेबलेट आहिनि टेग्राल जी। पर पोइ बि हुनखे जेको आहे माना इहो निंड जे अंदरि जेको आहे फिक्स पवनि था। जॾहिं निंड सुम्हे पियो आहे डीप, पोइ कॾहिं फर्स्ट फेस में, कॾहिं लास्ट फेस में, पर ईअं माना हाणे टेबलेट जी जी जी। हेलो, लोजिन 100 जी लोजिन टेबलेट सुबुह शाम खाए थो, ऐं टेग्राल 3 सुबुह 3 मंझंदि 3 राति आहे। तव्हां हाणे पुछणु छा था चाहियो हुन में? पुछणु इहो चाहे थो त हुनखे अञा पवनि था, निंड जे अंदरि जेको आहे हू करे थो ऐं पाण खे वठी करे मुंहं खे कपिड़ो वेड़े थो ज़ोर सां। त आउं पुछां थो त हिनखे फर्दर को डॉक्टर खे ॾेखारण जी ज़रूरत आहे? अच्छा, मतिलबु तव्हां सम्झो था अञा बहितर न थियो आहे, हिनखे अञा फर्दर ठीकु करण जी ज़रूरत आहे दवाउनि जी? टेग्राल त लॉन्ग टाइम खां खाए थो न। ठीकु आहे, को फ़र्क़ु तव्हांखे महसूसु थियो आहे या अञा ओड़े आहे? कुझु फ़ाइदो नज़र आयो आहे हिन दवाउनि सां? न, पहिरियों त फिक्स जेको आहे न कुझु रुकिजी विया, मतिलबु इहे माइनस फिक्स अञा उहे हलनि था। टी राति कॾहिं डेली, कॾहिं 3-4 राति फिक्स, माना ईअं मुंहं खे सवर ज़ोर सां वेड़े हू करे थो। त इहो पुछां थो त हुनखे फर्दर का ज़रूरत आहे? ठीकु आहे, डॉक्टर साहब खां तव्हांखे जवाबु वठी ॾियो। वॾी महिरबानी, तव्हां असांखे फ़ोन कई। डॉक्टर साहब ॻाल्हि सम्झी विया तव्हां? जी सर, बिल्कुलु। इहा साईं जिन जो बिल्कुलु एपिलेप्सी या मिर्गी जी बीमारी में आहे, साईं जेको छोकिरे जे बारे में जेको ॿुधायूं पिए। हाणे हिन में इहो आहे त एपिलेप्सी जो इलाजु हूअं साईं जन, मूंखे उमेदु आहे कि न्यूरोलॉजिस्ट जेके हूंदा आहिनि उन्हनि खां ई साईं राब्ते में हूंदो। बिल्कुलु। हाणे इन जो इलाजु, एपिलेप्सी जो इलाजु इहो आहे त कंट्रोल जेसिताईं सीजर्स कंट्रोल मुकमल न थींदो तेसिताईं, जी हा, मुकमल तौर ते दौरा जेसिताईं कंट्रोल में न थींदा तेसिताईं दवाउनि जो 1-2-3 अलॻि अलॻि क़िस्म जूं दवाऊं बि ऐड थी सघनि थियूं। 3 क़िस्म जूं ॿुधायूं आहिनि। उनखां अलावा बि दवाऊं ऐड थी सघनि थियूं। बाज़ दफ़ा दवाऊं चेंज बि थींदियूं आहिनि, ऐं बाज़ दफ़ा ॾिठो वञो त इहो पार्शियल सीजर जेको आहे सो दिमाग़ में कंहिं ख़ुदा न ख़ास्ता कंहिं ॿिए वजूहात जे करे आहे या छा जे करे आहे, उहो थी सघे थो। बाक़ी एपिलेप्सी में बि नफ़्सियात जा आर्ज़ा बि थी सघनि था। मशवरो छा ॾींदो त फर्दर छा करे? आई वुड सजेस्ट कि जेकॾहिं ही हिकिड़े डॉक्टर साहब वटि रुजू कनि पिया ऐं मुस्तक़िल डिघे अरसे ताईं हिकिड़े वटि आहिनि, त हिकिड़ो त इहो आहे त सेकंड ओपिनियन वठनि। कंहिं ॿिए डॉक्टर वटि वञी सघनि था, न्यूरोलॉजिस्ट वटि सेकंड ओपिनियन पंहिंजे जेको आहे ज़रूरु माण्हू हथुल इम्कान कोशिशि इहा हूंदी आहे त ॿार खे जेको आहे सो। तव्हां छा सम्झो त मिर्गी जो इलाजु मुकमल आहे, ठीकु थी? जी सर, बिल्कुलु मुकमल इलाजु मौजूदु आहे, ऐं उन सां दवाउनि सां चीज़ूं शयूं जेके आहिनि प्रॉपर फॉलोअप
फॉलोअप तमामु ज़रूरी आहे त फॉलोअप हूंदो त डॉक्टर खे जल्दी एक्सेस जेकॾहिं तव्हांजी हूंदी त उन सां कंट्रोल थियण में आसानी थींदी आहे। असांजो मुंहिंजो उहो ई सुवालु हो त अनापरस्ती जी या ज़िद छा इहे बि नफ़सियाती बीमारियूं आहिनि? नफ़सियाती बीमारी न चई सघिजे, इहो चइजे त जेको आहे सो माण्हू इहो हूंदो आहे त इड ईगो ऐं सुपर ईगो आहे, टे इंसान जी जेके शख़्सियत आहिनि। हाणे जेकॾहिं माण्हू जेको आहे सो इड या बुनियादी ज़रूरतुनि जी बुनियादी जेके शयूं हूंदियूं आहिनि, जेके हंगर, सेक्शुअल अर्जिस या जेके हूंदियूं आहिनि स्लीप ऐं इन जे पोयां जेकॾहिं माण्हू लॻो रहंदो त पोइ इहो बुनियादी सोच मादी सोच जे पोयां हलंदो रहंदो। पर जेकॾहिं माण्हू सुपर ईगो पंहिंजो डेवलप करे ऐं एतिरे हद ताईं जो माण्हू ॿियनि माशरे जो ॿियनि माण्हुनि जो ख़्यालु रखे, एहसास रखे, त उन मां काफ़ी हद ताईं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदा केरु था ॻाल्हायो, किथां? भगवान दास ॻाल्हायां थो किपरो। वॾी महिरबानी, थोरो ज़ोर सां ॻाल्हायो। छा पुछंदो भगवान दास? सर इहो पुछणो आहे त मूंखे सर अलाए छा खातनि जो कमु कंदो आहियां कंहिं फैक्ट्री में। जी जी। सर पोइ ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे ऐं का शइ भुलिजी वेंदो आहियां, पोइ मूंखे यादि न ईंदी आहे त मूं छा पियो ॻाल्हायां। ठीकु आहे, वेसर थिए थी। उमिरि घणी आहे? जी मुंहिंजी उमिरि सर 25 साल। 25 साल। क्या डॉक्टर खे ॾेखारियो अथव? न रे कंहिं डॉक्टर का दवा ववा खाओ था? न कुझु बि न। ठीकु आहे भगवान दास, तव्हांखे जवाबु ॾींदो। वॾी महिरबानी। डॉक्टर साहिबु ॾाढो ज़बरदस्त सुवालु आहे त ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे का ॻाल्हि विसरी वञे, वरी यादि न अचे छा चयो, इनखे कहिड़ी बीमारी चवंदा? ॾिसो उमूमन जेको इन मुख़्तसर हिस्ट्री मां जेका ख़बर पए थी उन में इहो आहे त कुझु डिप्रेशन जूं बीमारियूं इन में इहो सूडो डिमेंशिया थींदो आहे। सूडो डिमेंशिया मतिलबु इंसानु पाण महसूसु कंदो आहे त मुंहिंजी याददाश्त ख़राबु थी वई आहे ऐं मूंखे शयूं वेसर जो अमल घणो थी वियो आहे, चाबी रखी हले किथे रखी ख़बर यादि नथो पए, कमु जेको करियां पियो उन में कंसंट्रेशन रही न सघनि, इहो डिप्रेशन जी इन मुख़्तसर हिस्ट्री मां इहो ज़ाहिर थिए थो। डिप्रेशन जो आर्ज़ो थी सघे थो, बाक़ी मज़ीद डिटेल हिस्ट्री वठबी त पोइ हुन में मज़ीद ख़बर पए सघे। डॉक्टर बने त इन बीमारी में जान छॾे। बिल्कुलु, ऐं जेकॾहिं कराची में आहिनि त सरकारी हॉस्पिटल जिन हॉस्पिटल में अची सघनि था, उते असांजी ओपीडी सूमर ऐं ख़मीस। ऐसा कुझु माण्हू जॾहिं उन्हनि खे नुक़सानु थींदो आहे, जॾहिं उन्हनि खे का तकलीफ़ थींदी आहे या कंहिं शइ में नाकाम थींदा आहिनि, कहिड़ी बि शइ हुजे, मोहबत आहे या माली हालात आहिनि या का बि घर में लड़ाई झगड़ा, पर उहे एॾा अनापरस्त हूंदा आहिनि जी सॼी ज़िंदगी उन गुस्से खे उन अनापरस्ती खे ख़तमु न कंदा आहिनि ऐं पाण खे नुक़सानु ॾेई छॾींदा आहिनि। ईअं छो? ॾिसो पोइ उहो इन में वरी वापसि उहा ई ॻाल्हि अची वेंदी आहे, मां झुकंदुसि न। जी छो? बिल्कुलु, हाणे उहो ई इंसान जी शख़्सियत ते वरी वापसि ॻाल्हि अची वई आहे त जी जी। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं केरु था ॻाल्हायो, किथां मुंहिंजा भाउ? साईं अहमद कमरो ॻाल्हायो थो हाजीपुर खां। वॾी महिरबानी। छा पुछंदो डॉक्टर साहिब खां? सर फेरी अचे थी दिमाग़ में, बस थोरो घणो हेठि हेठि आया तो फेरी अचे थी दिमाग़ में। उमिरि घणी आहे तव्हांजी? उमिरि साईं 33 साल। हां, कमु छा कंदा आहियो? कमु साईं खातनि मापनि जो कंदा आहियूं। अच्छा, मानी वानी सही खाईं तो बुख लगे थी? सर मानी कम खाईंदा आहियूं। मानी खाईंदा न आहियो? करे बेहोशी वग़ैरह फेरी जे करे ॿियो कुझु किरी पवणु। ठीकु आहे, का बीमारी त कान्हे? चलो ठीकु आहे, तव्हांजो जवाबु ॾींदो। वॾी महिरबानी तव्हां असांखे फ़ोन कई। चकर अचणु, जेकॾहिं हेठि ॾिसणु या जल्दी उथणु, छा इनखे त असां ज़हनी बीमारी में कमज़ोरी आहे? ज़रूरी न आहे त सिर्फ़ु इनखे नफ़सियाती बीमारी में शामिल कयो वञे। इन जा मुख़्तलिफ़ वजह थी सघनि था। कन जी तकलीफ़ जे करे बि अहिड़े नमूने सां थी सघे थो, साइनस जी तकलीफ़ जे करे बि अहिड़े नमूने जी तकलीफ़ थी सघे थी, ब्लड प्रेशर जे करे बि अहिड़े चकर वारी कैफ़ियत थी सघे थी। इन जा काफ़ी वजूहात थी सघनि था। कमज़ोरी, वीकनेस, ब्लड प्रेशर उनजे करे बि थी सघनि था, रत जी कमी जे करे बि थी सघे थो। त बहितर आहे पहिरीं मेडिकली इवेल्युएट कयो वञे, ॾिठो वञे मेडिकल जेके डॉक्टर खे पहिरीं ॾेखारियो वञे। ॿिया सभु जेकॾहिं रीज़न्स या ॿिया सभु वजूहात जेकॾहिं कोन्हनि, उहो ई मुंहिंजो सुवालु हो त इहो त जवाबु मिली वियो असांजे दोस्त खे। पर मुंहिंजो सुवालु हुआ त एॾी डिघी अनापरस्ती ते माण्हू सालनि जा साल उन शइ खे खणी वेठा हूंदा आहिनि, नुक़सान में हलिया वेंदा आहिनि, पंहिंजी ज़िंदगी ख़राबु करे छॾींदा आहिनि, पर उहा अनापरस्ती न छॾींदा आहिनि या कंहिं सां मेल जोल न कंदा आहिनि। छा इहा बि का नफ़सियाती बीमारी आहे? नफ़सियाती बीमारी त ऑब्वियसली आहे, जिन में इंसान पंहिंजे पाण खे नुक़सान पहुचाए पियो या ख़ौफ़ में आहे, कहिड़ी बीमारी में शामिल? इन जी इवेल्युएशन, इन जी डिटेल हिस्ट्री खां पोइ ख़बर पइजी सघे थी त शख़्सियत त इंसान जी आहे ई आहे। उन सां गॾु इहो अहिड़ो रवैयो कहिड़ी वजह जे करे शुरू थियो आहे, पोइ उन में डिप्रेशन आहे या एंग्ज़ाइटी आहे या शकी मिज़ाज आहे, जंहिंजे करे ई उहो सॼो मामला हलनि पिया। हिकिड़ो कॉलर आहे डॉक्टर साहिब, उनखे शामिल कयो। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा
सर मां डॉक्टर ज़फर साहब तो ॻाल्हायां कराची खां। वॾी महिरबानी डॉक्टर साहब तव्हां असांखे फ़ोन कई। डॉक्टर जावेद अकबर दर्स सां गॾु आहे, नफ़्सियाती बीमारियुनि ते ॻाल्हाए रहिया आहियूं। सवाल छा हूंदो डॉक्टर साहब तव्हांजो? जो साईं खां इहो पुछणो आहे त मूंखे जेको आहे अचानक गुस्सो तमामु घणो ईंदो आहे, हद खां वधीक ईंदो आहे, थोरी देरि खां उहो ख़तम बि थी वेंदो आहे। ठीकु छा आहे, कारण? ॿियो को सवाल आहे डॉक्टर साहब? बस इहो ई इन गुस्से जे करे वॾी पंहिंजो या महिरबानी ॿियनि जो नुक़सानु। तव्हां डॉक्टर साहब जल्दी गुस्सो अचणु जंहिंजे करे माण्हू करे वॾो नुक़सान बि करे वठंदो, इहो छा, इहा बि का नफ़्सियाती बीमारी में शामिल कंदो हुनखे? ॾिसो, हिकिड़ी कंहिं सिम्टम खे नफ़्सियाती बीमारी में त कोन थो शामिल करे सघिजे, सिर्फ़ु जेकॾहिं हिकिड़ो ई सिम्टम आहे। पर जेकॾहिं उहो सिम्टम बार बार अचे थो ऐं उहो उनखे इंसान महसूस करे थो त आउं कंट्रोल करणु चाहियां थो पर मूंखां कंट्रोल नथो थिए, उहो हिकिड़ी बीमारी आहे। इम्पल्स डिसकंट्रोल डिसऑर्डर जेको हूंदो आहे, उहा बि नफ़्सियाती हिकिड़ी बीमारी आहे। पर वरी बि उहो चवंदुसि त इहो शइ सम्झणु ज़रूरी आहे त कंहिं बि हिकिड़ी अलामत ते असांखे इहो लेबल कोन्हे करणो त ही नफ़्सियाती बीमारी आहे। पर ॻाल्हि कई डॉक्टर जेका ज़फर ॻाल्हि कई, त पोइ छा डॉक्टर ज़फर कंहिं वटि इलाज लाइ वञे, इनखे कीअं कंट्रोल करे, इनखे तव्हां मशवरो छा ॾींदो? पहिरीं मशवरो त इहो ॾींदुसि त घबराए न, पहिरीं रुजू करे डॉक्टर वटि, माहिर नफ़्सियात वटि। माहिर नफ़्सियात वटि रुजू करण जो मतिलबु हरगिज़ न आहे त दवा मिली वेंदी, पर पहिरीं घटि में घटि ख़बर पइजी सघे डिटेल में त इहा बीमारी जे ज़िमरे में अचे बि थो या बीमारी जे ज़िमरे में नथो अचे। छा अहिड़ी तबियत बि आहे माण्हुनि जे गुस्से वारी? बिल्कुलु अहिड़ी तबियत बि थी सघे थी माण्हू जी, ऐं कंहिं ट्रिगरिंग फैक्टर्स जेके आहिनि उनजे करे बि थी सघे थो। बाज़ दफ़ा दवा खां बग़ैर बि सिर्फ़ु काउंसलिंग ऐं साइकोथेरेपी सां बि इंसान थी जेका सराउंडिंग आहे उहा बि गुस्से खे वधाईंदी आहे, वजह थी सघे थी। बिल्कुलु इर्द गिर्द जो माहौल वजह थी सघे थो। साईं जिन जे करे मिसाल जे तौर ते एडजस्टमेंट जे कंहिं फेज़ में आहिनि, एडजस्टमेंट नथा करे सघनि, माण्हू परेशान था कनि माशरे में। डॉक्टर साहब ज़ाहिर आहे पब्लिक डीलिंग आहे न डॉक्टर, त उते बि परेशानी थी सघे जेको गुस्से जो सबबु थी सघे थो। हिकिड़ो ॿियो बि कॉलर आहे असां सां गॾु। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी साईं, केरु था ॻाल्हायो, किथां? केरु साईं? वॾी महिरबानी हो हसन। डॉक्टर साहब खां छा पुछंदो? डॉक्टर साहब को पुछो, मुंहिंजे वाल साहब 2010 में डिप्रेशन जो मरीज़ पेशेंट पहिरियां खां हुयो। 2010 जे दौरान डिप्रेशन जे करे सही इलाज न थियो, उनखां फालिज थियो। उन खां पोइ इलाज हलंदो रहंदो आहे, लाड़काणे खां मुख़्तलिफ़ डॉक्टरनि जो इलाज हलंदो रहंदो आहे। हाणे कुझु ॾींहंनि खां चकर पिया अचे, उथे तो सुतो पियो आहे, उथे तो 2 कदम 4 कदम ताईं माना खिड़की तो वरी सेट थिए पियो। राति जो ब्लड प्रेशर तक़रीबन 170 ताईं। अच्छा, ब्लड प्रेशर बि अथसि, शुगर बि अथसि, फालिज बि अथसि? न, शुगर न आहे, फालिज अथसि। अच्छा, इलाज हले थो? इलाज बि हले थो। डॉक्टर साहब जो सवाल इहो आहे त इहो चक्कर जेको आहे ब्लड प्रेशर आहे रहे थो इलाही जी, इन जो सबबु छा आहे या उनजे लाइ को मशवरो तव्हांखे? ठीकु आहे, वॾी महिरबानी, तव्हां असांखे फ़ोन कई, तव्हांखे जवाबु ॾींदो। डॉक्टर साहब, वालिद साहब आहे जंहिंखे स्ट्रोक बि आहे, हाई ब्लड प्रेशर बि रहे थो ऐं डिप्रेशन जो मरीज़ बि, और 2010 जे जेके वाक़ियात हुआ हुन में जेके नुक़सान थिया त ज़ाहिर आहे इंसान जे ज़हन ते वॾो असरु थो थिए। हाणे हुनखे चकर वधीक था अचनि, त छा ब्लड प्रेशर जो रिलेशन आहे या का नफ़्सियाती मर्ज़? ओल्ड एज में या जॾहिं बुज़ुर्ग जेके असांजे माशरे बुज़ुर्ग अफ़राद हूंदा आहिनि, उन बुज़ुर्ग माण्हू उन में मुख़्तलिफ़ वजहूं हूंदियूं आहिनि। सिर्फ़ु डिप्रेशन ई वजह न आहे, पर ब्लड प्रेशर साईं जिन जेको ॿुधायो त ब्लड प्रेशर जी गोरियूं बि ज़रूरी आहिनि, उनजो इस्तेमालु साईं जन ज़रूरु कराईंदा हूंदा। उनखां अलावा इहो पोस्चरल हाइपोटेंशन हूंदो आहे त जीअं लेटियो पियो आहे, वरी उथी हिकदमि हलणु जीअं शुरू करणु त चकर अचणु शुरू थी वञणु ऐं किरी पवणु। ऐं उन सां गॾु गॾु ओल्ड एज में डिमेंशिया जो मसइलो बि शुरू थियणु शुरू थी वेंदो आहे, जेके वेसर जो बीमारी चइबो आहे। मशवरो प्रॉपर केयर, एक्सरसाइज़, ठीकु आहे, प्रॉपर डाइट कंट्रोल, जेको अक्सर असीं जेको आहे सो ओल्ड एज में असीं डाइट सिर्फ़ु रब ते अची वेंदा आहियूं या खिचड़ी ते अची वेंदा आहियूं, बुज़ुर्गनि खे उन ते रखी छॾींदा आहियूं, इहो न हुजे। प्रॉपर डाइट हुजे, प्रॉपर केयर, बेड रेस्ट हुजे, सोशल इंटरेक्शन हुजे। असीं अक्सर बिस्तर ते फालिज जे करे बिस्तर ते सुता पिया जेको इलाज आहे उहो बिल्कुलु मुकमल इलाज सां इहो बहितर शयूं। अच्छा डॉक्टर साहब, बसि टाइम बि ख़तमु, 2 शयूं आहे, नापरस्ती, कावड़, ज़िद, छा इन्हनि खे तव्हां बीमारी में शामिल कंदो या इहा असांजी पर्सनैलिटी आहे या शख़्सियत आहे? ॾिसो, असीं हिते वेठा आहियूं ऐं हिकिड़ो ई तव्हांजो प्लेटफॉर्म आहे, हिन ते आउं सिर्फ़ु एतिरो चवंदुसि त असां कॾहिं बि इहो कोन चाहींदा आहियूं त घणनि माण्हुनि खे बीमारियुनि जे ज़िमरे में आणियूं। मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त माशरे में अहिड़े नमूने सां हिक ॿिए सां माण्हू ठाही करे हले, ॿिए जो ख़्यालु रखणु शुरू करे छॾे, पंहिंजी ज़ात जो न, ॿियनि जो ख़्यालु करे, काफ़ी शयूं पाण। टाइम ख़तमु थी वियो।
मैसेज छा हूंदो पैगाम छा हूंदो बस जावेद? मैसेज सर आऊं सिर्फ़ु एतिरो ॾियणु चाहींदुसि त नफ़्सियात जूं बीमारियूं बि ॿियनि बीमारियुनि जिस्म जे बीमारियुनि वांगुरु बि हिकिड़ी क़िस्म जूं बीमारियूं हूंदियूं आहिनि। इन खां किबाइण यानी कि लिकाइण ऐं इन खे देरि सां जेतिरो देरि कंदो उन खां वधीक अञा कॉम्प्लिकेट थियणु शुरू थी वेंदियूं। तंहिंजे करे महिरबानी करे जेके बि तव्हांजा प्यारा तव्हांजा अज़ीज़ आहिनि ऐं इन क़िस्म जी बीमारियूं मुब्तला आहिनि ख़ुदा न ख़ास्ता, त उनखे टाइमली माहिर नफ़्सियात वटि रुजू करायो त जीअं हुन जो प्रॉपर केयर थी सघे। वॾी महिरबानी डॉक्टर जावेद अख़बर तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। महिरबानी। नाज़रीन, डॉक्टर जावेद सां गॾु जंहिं असांखे नफ़्सियाती बीमारियुनि बाबति मुकमल ॼाण ॾिनी, तव्हां बि फ़ोन करे डॉक्टर साहिब खां सवाल पुछो। डॉक्टर साहिब जी ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि हुई त नफ़्सियाती मर्ज़ बि असांजे जिस्म जे ॿियनि मर्ज़नि वांगुरु आहिनि। जेकॾहिं कंहिंखे थोरी घणी का डिप्रेशन आहे, एंज़ाइटी आहे, ख़ौफ़ आहे या का बि ज़हनी मर्ज़ आहे त फ़ौरन कंहिं माहिर नफ़्सियात डॉक्टर खे फ़ोन ॾेखारे हुनजो इलाजु करायो। ऐं हिन जो इलाजु हिन जदीद साइंस में मौजूदु आहे। जेकॾहिं असां इलाजु कराईंदासीं त असां हिननि मुश्किल ऐं जेके ख़राबु क़िस्म जूं नफ़्सियाती मर्ज़ आहिनि उन्हनि खां बची सघूं था, बहितर ऐं सुठी ज़िंदगी गुज़ारे सघूं था। इन ते प्रोग्राम लाइव लाइन जो वक़्तु पूरो थियो। पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बशमौर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।